अक्सर माण्हूअ वटि को कमकार नाहे हूंदो त उहो बोर या बेज़ार थी वेंदो आहे। छा तव्हांजी ज़िंदगी में बि अहिड़ो वक़्तु ईंदो आहे जॾहिं अव्हां कुझु करणु न चाहींदा हुजो ऐं बोरियत सबबि बेज़ार थी वञो? इन हवाले सां माहिर चवनि था त बोरियत कुझु न करण वारी ख़्वाहिश खां मुख़्तलिफ़ हूंदी आहे। अॼुकल्ह तेज़ रफ़्तार ज़िंदगी में बोरियत जे अहसास खां केरु अणॼाण हूंदो। अक्सर इहो सम्झो वेंदो आहे त बोर थियणु या कंहिं कम में दिलि न लॻणु रुॻो हिकु इन्फ़रादी मसइलो आहे, पर अव्हांखे ॿुधायूं त बोरियत को इन्फ़रादी न पर इंसाननि जो हिकु इज्तिमाही समाजी मसइलो आहे। अॼुकल्ह जे मुआशिरनि में बोरियत मां मुराद इहा बि वरिती वेंदी आहे त जॾहिं अव्हां कुझु बि न करणु चाहींदा हुजो पर बोरियत कुझु बि न करण जी ख़्वाहिश खां मुख़्तलिफ़ हूंदी आहे। हीअ असांजे भरपासे जे समाजी, इक़्तिसादी ऐं नफ़्सियाती ढांचनि सबबि असां ते पवंदड़ असरनि जो नतीजो हूंदी आहे ऐं इन जो हिकु पासो सियासी बि आहे। रुॻो कुझु न करण जी ख़्वाहिश ई बोरियत नाहे हूंदी। बोरियत कंहिं बि कम में दिलचस्पी न वठण खां बि वधीक हूंदी आहे ऐं हिकु अहिड़ो सवाल हूंदी आहे त सूरत हाल ऐं फ़र्द विच में हमआहंगी कीअं पैदा कई वञे। मुमकिन आहे त को इंसान दरीअ साम्हूं बीही ॿाहिरि ॾिसी रहियो हुजे ऐं बोरियत महसूस करे, पर इहा ई सूरत हाल उन लाइ पुरसकून ऐं ज़हनी दॿाउ में घटिताई जो सबबु बणिजंदड़ बि साबित थी सघे थी। इन लाइ बोरियत खां बचाव जो तरीक़ो इहो आहे त कंहिं बि फ़र्द ऐं उन जी सूरत हाल विच में हिक जहिड़ाई या हमआहंगी पैदा कई वञे। इन ॾिस में बर्तानिया में 2018 में अकेलाई जे हवाले सां मामलनि जी विज़ारत क़ाइमु करे फ़ैसिलाइतो क़दम खयों वियो। बर्तानिया में हिकु नई विज़ारत जे क़याम खां पोइ न रुॻो इन मसइले बाबति अवामी शऊर में वाज़िह तब्दीली आई, पर इहो बि तइ थियो त बोरियत जो सबबु बणिजंदड़ अकेलाई सॼे मुआशिरे जो मसइलो आहे ऐं मुआशरती सतह ते ई हल करणु घुरिजे। आम इंसान केतिरियुनि ई हालतुनि में बोरियत जो शिकार थी सघे थो। मिसाल तौरु जॾहिं वटि करण लाइ कुझु न हुजे, जॾहिं करण लाइ घणो कुझु हुजे, जॾहिं अहसासु थिए त जेको कुझु कयो वियो आहे उहो अजायो आहे, या वरी अहिड़ियुनि हालतुनि में जिन में को इंसान मसरूफ़ त घणो हूंदो आहे पर उन बावजूदु खेसि पंहिंजी ज़ात में ख़ला महसूसु थींदी आहे, जंहिं लाइ अंग्रेज़ी में बिज़ी बोर्ड जी इस्तलाह इस्तेमालु कई वेंदी आहे। जेको कुझु आम इंसान कनि था उन में दिलचस्पी जो वास्तो इन ॻाल्हि सां नाहे हूंदो त अव्हां को कमु केतिरो वधीक करियो था। इन जे उबतड़ वधीक अहम ॻाल्हि इहा हूंदी आहे त कंहिं कम में अव्हां जी दिलचस्पी केतिरी आहे। कंहिं बि आम इंसान खे पाण खां इहो सवाल अक्सर पुछणु घुरिजे त हू जेको कुझु बि करे रहियो आहे या जहिड़ी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे उहे शयूं खेसि पाण खे केतिरो दिलचस्प लॻनि थियूं। अहिड़ो अहवाल सिल्के ओलमायर जे हिकु किताब बोरियत सियासी हूंदी आहे में ॾिनो वियो आहे, जंहिं में ओलमायर इंसाननि में बोरियत जे मसइले जो हिकु इज्तिमाही मुआशिरती अहसास तौरु जाइज़ो वठण जो मुतालबो करे थो, जॾहिं त संदसि हिकु इंटरव्यू में पिणु अहिड़ो ज़िक्र आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk